अस्सलाम वालेकुम। अवां ॾिसो पिया दरिया न्यूज़। ऐं आहियां सुभान खोसो। सखर जे बहादुर सहाफ़ी जान मोहम्मद महर खे गुज़िरियल राति सखर जे विच शहर में दहशतगर्दनि शहीद कयो। वाक़े खे केतिरा ई कलाक गुज़री विया आहिनि, पर हिन वक़्त ताईं सखर पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार न करे सघी आहे। हालत इहा आहे, सखर सिंध जो 3 नंबर वॾो शहर आहे। उते का अहिड़ी एम्बुलेंस सर्विस न आहे जंहिंखे कॉल कजे ऐं अची उहो प्रॉपर ज़ख़्मी खे कंहिं अस्पताल ताईं पहुचाए। उन सां गॾु असांजी जेका पुलिस आहे उन जी ट्रेनिंग आख़िर किथे थिए थी, इहा असांजी पुलिस छो चई करे पंहिंजी जान छॾाइण जी कोशिशि कंदी आहे त हीउ वाक़ियो ज़ाती दुश्मनी जे बुनियाद ते थियो आहे। अगरि ज़ाती दुश्मनी जे बुनियाद ते वाक़ियो थियो बि हुजे त छा पोइ उहो ॾोह उनखे तसवर नथो करे सघिजे। उन सां गॾु जान मोहम्मद महर जा कातिल केरु आहिनि ऐं कीअं पुलिस हिन सॼे मामले खे क्लोज़ कंदी, इन सॼे मामले ते अॼु जे हिन प्रोग्राम में गुफ़्तगू कयूं था। सखर जो सहाफ़ी आहे जान मोहम्मद महर KTN सां वाबस्ता आहे। मुंहिंजी का उन सां घणी वेझड़ाई न हुई। कुझु ॾींहं पहिरियां लाला असद पठान साहब जी भेण जी ताज़ियत करण लाइ मां बि उनजी ऑफिस कराची में वियुसि, त उते जान मोहम्मद महर साहब बि आया। कुझु मिंटनि जी उन सां कचहरी आहे, पर सॼो ॾींहुं कैफ़ियत ईअं रही ॼण त को पंहिंजे घर जो भाती विछड़ी वियो हुजे। ऐं ॿियो इहो त पुलिस कंहिं नतीजे ते मथां पहुची वञे, तंहिंखां पोइ घणनि शयूं गॾु करे पोइ बि लॉक कजे। बहरहाल अहिड़ो त पुलिस कुझु न करे सघी आहे। सखर जे विच शहर में गुज़िरियल राति जान मोहम्मद खे दीदा दिलेरी सां दहशतगर्दनि शहीद कयो आहे ऐं आसानी सां उहे दहशतगर्द फ़रार थी विया। SSP ऑफिस चंद क़दमनि ते उते आहे। तव्हांखे पुलिस जो किथे बि को अमल दख़ल नज़र न आयो। दहशतगर्द आया, आसानी सां शहीद करे हलिया विया। उनखां पोइ जेको ज़ख़्मी जान मोहम्मद महर साहब उते पियो रहियो। सखर 3 नंबर सिंध जो वॾो शहर आहे। उते का अहिड़ी सर्विस कोन्हे सिंध हुकूमत जी जंहिंखे पाण चऊं त भई कॉल कई, हीअ ज़ख़्मी आहे ऐं ज़ाहिर ॻाल्हि आहे उन जेका टीम ईंदी उनमें प्रॉपर तरबियत याफ़्ता माण्हू हूंदा, प्रॉपर तरीक़े सां कंहिं ज़ख़्मी खे खणी करे ऐं उनखे उनजी ज़ख़्मनि मुताबिक़ उनजी जेको आहे त जे कंडीशन मुताबिक़ कहिड़े अस्पताल में पहुचाइणो आहे उहो पहुचाइणो आहे त शायदि जान मोहम्मद महर साहब बची सघिया। तव्हां उहो वीडियो ॾिसो जंहिंमें ज़ख़्मी जान मोहम्मद साहब खे आम शहरी खणनि था। ज़ाहिर ॻाल्हि आहे उन्हनि खे उहा ट्रेनिंग कोन्हे, अडंगे अंदाज़ में खणनि था। माना ज़रो पुरसो कंहिं माण्हू खे अगरि साहु हुजे उहो बि साहु निकिरी वञे। तंहिंजे करे कॾहिं कहिड़ी अस्पताल खणी विया, कॾहिं कहिड़ी अस्पताल खणी विया, कॾहिं कहिड़ी अस्पताल खणी विया। 3 हंधनि ताईं जान मोहम्मद साहब खे शिफ्ट कंदा रहिया। बहरहाल प्रॉपर तरीक़े सां टाइम सां न पहुचण सबबु उनजी ट्रीटमेंट न थी। चवण जो मक़सदु आहे अगरि प्रॉपर को सेटअप हुजे हा, का अहिड़ी सर्विस हुजे हा जंहिंखे फ़ोन कजे हा, त शायदि जान मोहम्मद महर अॼु असां खां विछड़ी न वञे हा। उन सां गॾु असांजी पुलिस जी अजीब रवायत आहे। ख़ासि तौर ते सिंगार मलिक साहब जा त 2 तजुर्बा 3 पहिरियां बि थिया आहिनि। जान मोहम्मद महर अस्पताल में मौजूदु आहे, अञा हुनजो ऑपरेशन हले थो, त थोरी घणी मिटनि माइटनि खां ॿुधण खां पोइ मुमकिन आहे वाक़ियो हुजे, ईअं हुजे बि सही, पर इहा ट्रेनिंग किथां सिंगार मलिक साहब कई आहे त अञा को प्रॉपर को मामिलो कोन्हे, कंहिंजी जांच कबी आहे, ग़लति रिपोर्ट बि थी सघे थी, ग़लति इतला बि थी सघनि था। ज़रूरी न आहे त उन्हनि जंहिं ते ज़मीन सां मामिलो हुयो उन्हनि इहो वाक़ियो कयो हुजे, कंहिं ॿिए माण्हू वाक़ियो कयो हुजे, पर बिना सोचण बिना सम्झण जे असांजे SSP साहब स्कॉटलैंड यार्ड खां बि वधीक, पुलिस खां बि वधीक तेज़ निकिता ऐं ॿुधाए छॾियऊं त जेको आहे फलाणे सां ज़मीन जो मामिलो आहे, ज़ाती नोए जो मामिलो आहे। सिंगार मलिक साहब अगरि 2 मिंटनि लाइ जीअं मां पहिरियों चयो मञे वठूं अगरि ज़ाती नोए जो मामिलो आहे त छा उहो ॾोह तसवर न थींदो आहे? तव्हां छो ई हर दफ़ा चई करे पंहिंजी जान छॾाईंदा आहियो? कलोड़नि ऐं जेको आहे त उन्हनि जो मामिलो थियो महारनि जो पनियाकिल में, उन में बि तव्हां ईअं चई करे तकड़ में पंहिंजी जान छॾाइण जी कोशिशि की, उते बि खुलियाम दहशतगर्दी थी। दहशतगर्दी कहिड़े बि रूप में हुजे, को पलाह जी सूरत में हुजे, कंहिं बि सूरत में, उहा त दहशतगर्दी आहे। तव्हां कीअं पंहिंजी जान छॾाइण जी कोशिशि कंदा आहियो? बहरहाल अहिड़े तरीक़े सां सहाफ़ी जो मसइलो पनियाकिल में थियो त तॾहिं बि तव्हां इहो चई करे पंहिंजी जान छॾाइण जी कोशिशि कई त भई ज़ाती नोए जो मामिलो आहे। ज़ाती नोए जो भले मामिलो हुजे, उहो त बाद जो मामिलो आहे। तव्हां जॾहिं जांच कयो, तव्हां उन पहिरां खणी उते पहुचो, उनखां पोइ तव्हां चई छॾियो, पर उनखां पोइ बि त इहो कंहिंखे बि अख़्तियार कोन्हे त ज़ाती बुनियादनि ते कंहिंखे तव्हां क़तलु कंदो त उहो ॾोह तसवर न थींदो। तव्हांखे पोइ खुली छूट आहे, छो जो तव्हांजो प्लान रहियल हो, तव्हांजो प्लान हो, तव्हां पाण जज थी वञो, तव्हां पंहिंजो पाण फ़ैसिलो करे छॾियो ऐं तव्हां कंहिंखे वञी करे विच शहर में दहशतगर्दी करे मारे छॾियो। हालत इहा आहे त जॾहिं कमीशन पास ऑफिसर आया तॾहिं की उमेद माण्हुनि में जागी त बाबा हाणे जेके रैंकर पुलिस खां जान छुटी, ही पढ़ियल लिखियल ऑफिसर्स ईंदा, हे अची करे बहितर तरीक़े सां डिलीवर कंदा, माण्हुनि सां इंसाफ़ कंदा, पर हे बि पंहिंजी कुर्सी, पंहिंजी सीट, पंहिंजो प्रेशर बचाइण जे लाइ ईअं तकड़ा बयान ॾेई था छॾियो। तव्हांखे अंदाज़ो आहे त हिकिड़े माण्हू जी ज़िंदगी जो मामिलो आहे, हिकिड़ो नाक खून जो मामिलो आहे, उहो कीअं लुड़ी सघे थो। हाणे अचूं था इन मामले ते त बाबा जान मोहम्मद खे कंहिं शहीद कयो। 2 मिंटनि लाइ
जेका मालूमात सिंगार मलिक साहब शेयर कई उहा दुरुस्त भले थी बि सघे थी, पर सिंगार मलिक साहब कमीशन पास ऑफिसर आहिनि, उनखे कीअं ईअं त हिकिड़ो मरीज़ हिन अस्पताल में पियो आहे, अञा प्रॉपर तव्हां का इन्वेस्टिगेशन न कई आहे, प्रॉपर का जांच न कई आहे, इन तकड़ में हुननि खे इहो बयानु ॾियणु जुगाए न पियो। बहरहाल हाणे चऊं था उन ॻाल्हि ते भई ठीकु आहे, जान मोहम्मद जी ज़मीन ते कंहिं सां बि मामिलो हो, उन जो को छोकिरो क़तलु थियो, उहो लॾे वियो, कुझु बि थी वियो उहो हुजे, पर ईअं कीअं मुमकिन आहे तूं एॾो दीदा दिले से जान मोहम्मद डायरेक्ट जॾहिं उन मामले में इन्वॉल्व कोन्हे को उहो माण्हू अची करे जान मोहम्मद खे हिट थो करे, ईअं विच शहर में एॾी दीदा दिले सां इहो मुमकिन ई कोन्हे त उहो उनजी कैपेसिटी हुजे। हाणे थींदो ईअं जेको असां अक्सर तौर सिंध में थींदो रहियो आहे, कुझु माण्हू खणी ईंदी पुलिस पेश कंदी ऐं उहो कबूदार थींदा ऐं पोइ बाद में राजूणी तरीक़नि सां हिननि सां उन्हनि सां केस न बींदा, फ़िरादी न थींदो, शायदियूं हेठि मथे थींदियूं ऐं उहो आज़ादु थी वेंदो। जान मोहम्मद जे मामले ते जान मोहम्मद जे क़तल खे तव्हां ईअं आम हिकिड़ो रिवायती ज़मीन जो प्लान न सम्झो, जान मोहम्मद खे प्रॉपर तरीक़े सां क़तलु करायो वियो आहे। हाणे पुलिस सखर पुलिस पहिरियों जी तकड़ कई आहे, जी तकड़ में एतिरी मालूमात करे वरिती त हाणे सिंगार मलिक साहब खे असांजी इहा गुज़ारिश आहे त प्रॉपर तरीक़े सां महिरबानी करे इन्वेस्टिगेशन कयो, ख़ुदा खे मञियो। जान मोहम्मद को आम माण्हू न हो, जान मोहम्मद हिकु नाले वारो सखर जो सहाफ़ी हो। ईअं अगरि दहशतगर्दनि खे, लोफरनि खे, चोरनि खे इंसाननि जा खून ईअं फबंदा रहंदा त पोइ इहो वारो तव्हां सभिनि ॾे, असां हिन माशरे जो हिसो आहियूं। सुभाणे तव्हांजे घर, तव्हांजे बिरादरी, तव्हांजे सोटनि मासतनि, तव्हांजे भाइरनि ताईं तव्हां अगरि ऑफिसर आहियो, तव्हां सां न बि थिए त बहरहाल तव्हांजे मिटनि माइटनि अज़ीज़नि सां असांजे हिन माशरे में सभिनि सां इहे वाक़िया थींदा। तंहिंजे करे जान मोहम्मद महर जो वाक़ियो को आम वाक़ियो कोन्हे। पुलिस हिन खे रिवायती तौर ते ज़मीन वारे मामले में चई करे पंहिंजी जान छॾाए ऐं सुभाणे उहे जवाबदार पेश करे जवाबदार बि पेश थींदा। तव्हांजे साम्हूं ॾिसो था, जवाबदार पेश थींदा ऐं उहे क़बूलदारी थींदी त बाबा हीअं थियो हीअं थियो, पर ईअं न आहे। जान मोहम्मद जे जेका रियल कातिल आहिनि, जन बैग ते वेही करे जान मोहम्मद खे शहीद करायो आहे, असांजी गुज़ारिश आहे सिंध पुलिस खे त महिरबानी कयो, ख़ुदा खे मञियो, जान मोहम्मद जे कातिलनि ताईं प्रॉपर पहुचो ऐं उन्हनि किरदारनि खे बि शामिलु कयो जन बैग ते बि उनजी पुठी ठपी आहे, जन उनजी सहूलियतकारी कई आहे, जन उन्हनि जी एॾी जेको आहे दिलि वधराई आहे, एतिरो उन सहूलियतकार थी करे उनजे विच शहर में जान मोहम्मद खे शहीद करायो आहे। उन्हनि किरदारनि खे बि साम्हूं अचण जी ज़रूरत आहे। सिर्फ़ु ईअं न हुजे सुभाणे ॿ माण्हू, हिकु माण्हू पुलिस पकिड़े ॿुधाए त भई हीउ क़बूलदार थियो आहे, हिन ॾोह में जेको आहे त जान मोहम्मद खे हिन शहीद कयो आहे। तंहिंजे करे रियल बुनियादनि ते जेके माण्हू बैग ते आहिनि, जन माण्हू उनजी पुठी ठपी आहे, जन माण्हू जी सहूलियतकारी कई आहे, जन माण्हुनि खे जेका जान मोहम्मद सां रंजिश हुई, जेके ज़ाहिर न पिया कनि, अंदरूनी उन्हनि वञी करे उन्हनि मुखालफ़नि ते ई पहुता, उन्हनि माण्हुनि खे ज़ाहिर करण जी ज़रूरत आहे। अगरि ईअं पुलिस कंदी त पोइ असां पुलिस जे हिन सॼे जेको इन्वेस्टिगेशन आहे उन ते एतबार बि करे सघूं था। न त मूंखे ईअं लॻंदो आहे रिवायती तौर ते इहो ई पुलिस चई करे हिकु अधु माण्हू ॾेई करे जेको पंहिंजे मथे जो सूरु आहे उहो लाहे वेही रहंदी, पर असांजी पुलिस जी मां चयो त कमीशन पास ऑफिसर आहे त हिकिड़ी उमेदु जागी हुई त महिरबानी कयो तव्हां ते माण्हू, ऐं ईअं अगरि तव्हां कंदो त पोइ तव्हां में ऐं उन्हनि पुराणनि पुलिस वारनि में को फ़र्क़ु न रहंदो। त महिरबानी कयो जान मोहम्मद जे मामले खे रियल बुनियादनि ते खणो ऐं अहिड़ी इन्वेस्टिगेशन करे ॾेखारियो त दुनिया वाक़ई मञे त भई अञा पुलिस में अहिड़ा ऑफिसर मौजूदु आहिनि जेके नेक नियत जी बुनियादनि ते सॼे मामलात खे हल कनि था। अॼु सुभाणे कंहिं ॿिए मामले ते मुलाक़ात थींदी। अला भाई।